काज़ी अहमद तालके जे ॻोठ मेवू परियाड़ मां बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे नवाब शाह मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद मुग़ेरी। नाज़रीन, तालके काज़ी अहमद जो ॻोठ मेवो परियाड़ में मौजूद आहियूं। उन ॻोठ में हिन वक़्तु बरसाती पानी जेको निकाल नथी सघियो आहे, जंहिंजे करे ॻोठाणा जेके ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। उन हवाले सां हिते ॻोठाणा खे पुछूं त वधीक छा चवणु आहे। पानी निकाल न थियो आहे, तमामु हेवी बरसाति पई आहे, अॻई हेठियां जा इलाइक़ा आहिनि ऐं हर साल इहा ई हालत थींदी आहे। पोइ हितां साम्हूं असांजे आहे हिकिड़ो बंदि, उहो टुटंदो टुटबो आहे त उहो पानी सॼो असांजो निकाल थी वेंदो आहे। हाणे हिन दफ़े उहो बंदि टोड़ण जी इंतिज़ामिया कोशिशि नथी करे। AC साहब विज़िट कई आहे, DC साहब विज़िट कई आहे, किरियल घर ॾिठा आहिनि, पर उन बंदि खे टोड़े ही पानी निकाल नथो कयो वञे। चयो इहो थो वञे अॻियां बासर आहिनि, हाणे इहा ख़बर न आहे बासर केरु आहिनि। इंतिज़ामिया खां जेकॾहिं को बासर आहे त पोइ असां वधीक ग़रीब मिसकिन छा था करे सघूं। पानी नथो निकिरे, पाण अखियुनि सां ॾिसो था, पाण अखियुनि सां ॾिसो था, असांखे पानी नथो निकिरे, को बि निकाल सिस्टम कोन्हे को। बाक़ी घरनि पंहिंजा ॿार बच्चा कढे माइटनि घर में माना फारिग थियाऊं उते रहियाऊं, माल मता लीलाम हर शइ असां लीलाम लॻे पिया जे पानी लोड़ण सिस्टम बि को कोन्हे। DC AC सभु अचनि था, अब बसि सुभाणे वरी 8 ॾींहंनि खां पोइ मींहुं वसियो त ईंदासीं, न त बसि। पानी जो निकाल आहे काज़ी अहमद ॾे, काज़ी अहमद जा जेके बासर आहिनि उहे पानी में रुकावट आहिनि। जेको असां ॿुधूं पिया ॼामनि, पोइ वधीक ख़ुदा ख़बर आहे त आहे असली लंघ उतां आहे। पानी जो जेको पुराणा वहकरा आहिनि कुदरती, उहो लंघ फेरी उतां मीकारो खां परियां गोरामरी खां हितां किरास आहे काज़ी अहमद जे विचां निकिरी, उहो केरु कढण लाइ तयारु कोन्हे। AC साहब ॿाहिरां फिरंदो हलियो थो वञे। जीअं बारिश पिया मुसलसल 10-12 ॾींहं थिया न, तव्हां साम्हूं ॾिसो पिया चेल जेतिरो पाणी आहे, जेको पानी झागे ॿाहिरि अचूं था, पानी झागे असांखे सुम्हण जे लाइ बि जॻह कान्हे का, घर किरी पिया आहिनि, बाक़ी किरण ते आहिनि। निकाल वारो बि कोन्हे को, असां DC सभु आया, पुलिस वारा बि आया, सभु वॾेरा बि आया आहिनि, ॾिसी रगी विया आहिनि, बाक़ी असां पानी जो माना निकाल कंहिं बि असांखे न वठाए ॾिनो आहे। घर बर सभु किरी पिया आहिनि, पानी फसल सभु जान थी वियो आहे ॾाढो, का हिमत केरु कोन थो कराए, पानी निकाल कोन थो थिए। मुंहिंजो घर किरी पियो आहे, फसल ॿुॾी आहे, ॻोठ में पानी ॾाढो आहे, निकाल कोन सा ऑफिसर करे ॾियनि। ॻोठनि जो इहो चवणु आहे त जेको आबादगार जेके आहिनि, ज़मीनदार जेके बास ज़मीनदार जेके आहिनि, उहे बचा बंदि ॾिनल जे करे ऐं हितां पानी जेको निकाल न थियण जे करे असांजे ॻोठनि में पानी बीठल आहे। हिन इहो मुतालिबो फौरी तौरु जेके बंदि आहिनि उहे हटाए वञे, ॻोठ में पानी निकाल कयो वञे। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टी सां गॾु इमदाद मुग़ेरी, KTN न्यूज़, नवाब शाह।